नाज़रीन ठटो मां ख़बर शामिल कयूं था। वफ़ा अकरम अब्बासी जी त ज़िले सिजावल ऐं ज़िले ठटे जे सरमोड़ अवामी सरवाण मरहूम अलहाज सैयद एजाज शाह शिराज़ी जे लख़्त जिगर शहज़ादे फ़र्ज़ंद एमएनए सैयद अयाज़ शाह शिराज़ी पारां तारीख़ी ऐं आलीशान अवामी ख़िदमतुनि एवज़ संदसि मकली वारे शिराज़ी हाउस ते अवाम जा हुजूम गॾु थियण लॻा। शिराज़ी हाउस मकली ते पहुतल हुजूमनि ऐं अवामी वफ़दनि खे ख़िताब कंदे चयो त असां शिराज़ी बिना कंहिं सियासी साड़ साज़िश ऐं हसद जे असां वटि मसइला खणी ईंदड़ समूरनि माण्हुनि जे मसइलनि खे हल कराए संदन परेशानियुनि खे ख़तमु कंदे खेनि ख़ुशियूं ॾियण सां असांखे दिली ज़हनी ऐं रूहानी सुकून मिले थो। एमएनए अयाज़ शाह शिराज़ी सां मुलाक़ातुनि लाइ पहुतल वफ़दनि में डॉक्टर आकाश अब्बासी, सहाफ़ी सैयद निज़ाकत शाह, जावेद लतीफ़ मेमण, परवेज़ सत्तार अब्बासी, मिर्ज़ा हुसन बेग, हनीफ़ चंद्र, अब्दुल शकूर मेमण, शहज़ोर अली चांग ऐं ॿिया समाज जा केतिरा ई सरगर्म ऐं मुतहरिक माण्हू शरीक हुआ।